अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में पहली कार दादू रिपोर्ट नदीम शाहानी। ताल के जुए जे गोट फुलजी विलेज जे रहवासी रोशन अली ब्रह्मानी गुलजार ब्रह्मानी दादू प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे मीडिया अॻियां रोशन अली ब्रह्मानी दायो तो मुंहिंजो पुटु दिलबर अली ब्रह्मानी के कक्कड़ पुलिस एक होटल तां हिरासत में वठी वञण बाद रुकन थाने ते नाहक बंद कयो। बाद में कक्कड़ पुलिस दिलबर ब्रह्मानी के CIA दादू पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिन जो त मुंहिंजो पुटु पंहिंजे चाचे आंदल उर्फ मीर ब्रह्मानी वटि कक्कड़ में तरसियल हो। उनखे कक्कड़ पुलिस गिरफ़्तार कयो ऐं पुलिस आसरे में रखियो त दिलबर अली ब्रह्मानी जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कराइण बाद खेसि आज़ाद कयो वेंदो। नौजवान जे वारसनि चयो त असां कक्कड़ थाणे जे SHO इम्तियाज़ अली शाह ऐं थाणे जे वॾे मुंशी गुलाम मुस्तफ़ा अबरोही सां मुलाक़ात कई हुई, जंहिं असां खां नौजवान खे आज़ाद करण जे लाइ गरी रिश्वत तलब कई, जंहिंमें हिननि पारां 3 लाख रुपया घुरिया विया। पुलिस असांखे धमकायो त पैसनि जो जल्द बंदोबस्त कयो, न त तव्हांजे नौजवान दिलबर ब्रह्मानी खे मुक़ाबिलो ॾेखारे ज़ख़्मी कयो वेंदो। मुजाहिरीन IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो त मुंहिंजो पुटु दिलबर ब्रह्मानी ते ज़िले जे पुलिस थाणनि ते अॻु में को बि ॾोहारी रिकॉर्ड न आहे ऐं हू सऊदी अरब मां थोरो अॻु पाकिस्तान पहुतो आहे। पुलिस जो इल्ज़ाम आहे त नौजवान खे हिरासत में वठण वक़्तु हिन वटां पिस्टल बरामद थियो आहे। वारसनि चयो त पुलिस नौजवान मथां पिस्टल लॻाए कूड़ो केस दाख़िल करणु चाहे थी।